बुधो बरकत ना है ना हे कुरान तो चवे अल्लाह जो जिक्र कयो अल्लाह जे दरवाजे ते अचो बरकत थींदी नमाज न पढ़ंदा बरकत न थींदव कन खोले बुधो इहो कीअं तवज्जो हेॾे मारे ख्याल कजो अॻिए ज़माने जा हारी हर काहींदा हा न बा डांदन ते हर काहिनि जीअं जो हर ज़मीन में लहे डांद के हकल ॾेई छा चवंदा ओड़ बिस्मिल्लाह अब इएं चवंदा आहिनि हर काहे छा चवनि ओड़ बिस्मिल्लाह छा जो भाण छा जी यूरिया छा जो ज़हर ॿीणी टीणी पई थिए इएं हुयो न हाणे तव्हां असां बिज छटे ईंदासीं ट्रैक्टर वारे खे चवंदासीं वारो कर हर काहे उहो वरी चाचे जलाल जो धूकर हणंदुसि नबी साईं फरमायो क़ुरान जी आवाज़ ते रहमत आहे गाने जी आवाज़ ते लानत आहे हाणे ट्रैक्टर वारो जे हर काहे थो पर साज़ हलाए करे ओड़ ओड़ में अलाह जी लानत वई आहे कोन बाक़ी कावड़िया वेठा मुलनि महांगाई कई आहे मुनाफिक जो कम आहे मोमिन जो कम न जे गिरेबान में ॾिसो कोन छड़ो ॿिए ते तनक़ीद शाह साहब जो भलो पंहिंजो भाए त ॿिए खे घटि न ॼाण बुरायूं ॾिसणियूं अथव त पंहिंजूं ॾिसो खूबियूं ॾिसणियूं अथव त ॿिए जूं ॾिसो